अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां ज़िक्र कंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॿिन अहम तरीन शख़्सियतुनि जी। जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं उनजी न्याणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो। जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 5 जनवरी 1928 ईस्वी ते सर शाहनवाज़ भुट्टो जे घर में जनम वरितो। जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सियासत ते जॾहिं गहरी नज़र विझंदासीं त उन मां अनेक ख़ामियूं नज़र ईंदियूं। उन में जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जूं अनेक सियासी अदाकारियूं नज़र ईंदियूं। असां वटि अक्सर करे जॾहिं पीपल्स पार्टी जो ज़िक्र थींदो आहे त इहो ई चयो वेंदो आहे त जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे स्टील मिल जो बुनियादु विधो, रूस खां स्टील मिल वठी ॾिनी, 1973 जो आइन ॾिनो पाकिस्तान खे, इंडिया खां 95,000 क़ैदी आज़ादु कराया, वग़ैरह वग़ैरह अहिड़ियूं केतिरियूं शयूं। माना पाकिस्तान खे सनतकारी ॾिनी, पाकिस्तान खे न्यूक्लियर पावर कयो। त अहिड़े हिसाब सां अहिड़ियूं केतिरियूं ई शयूं आहिनि जेके जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे क्रेडिट में खयूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त हक़ीक़त उन जे उबतड़ आहे। स्टील मिल जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे न ॾिनी हुई, बल्कि स्टील मिल त अयूब जे दौर में रूस सां मुआदो थियो ऐं उहा स्टील मिल भुट्टे जे दौर में ठही रास्ती, त उनजो क्रेडिट भुट्टे साहब खयो। उन लाइ तफ़सील लाइ ॾिसूं था इदरीस लिगारी जो किताबु। त दोस्तों, मोहतरम इदरीस लिगारी जेको सो लिखे थो त स्टील मिल त वाकई भुट्टे साहब जे दौर में हुई, जेका मुकमिल 1980 में ज़िया जे दौर में थी हुई, पर उन जो मुआहदो अयूब खान 18 अप्रैल 1968 ईस्वी में करे आयो। स्टील मिल ते भुट्टे जी मालिकी ईअं आहे जीअं नवाज़ शरीफ़ एटम बम जो मालिक बणियो वेठो आहे। तव्हांखे ॾेखारींदो आहे भुट्टो साहब वाकई रूस जो दोस्तो उनवान हेठि ॾिसी वठो त छा लिखियल आहे। अच्छा, त दोस्तो, असां वटि हिकु ॿियो कमु जेको भुट्टे साहब जे नाले सां सॾायो वेंदो आहे त भुट्टे साहब 1973 जो आइन ॾिनो। पर जॾहिं उन 1973 जे आइन ते नज़र विझंदासीं त भुट्टो साहब जो 1973 जो आइन नंढनि क़ौमनि सां सिंध सां गॾोगॾु नंढनि क़ौमनि जी हक़नि जी नफ़ी करे थो ऐं उन्हनि जे हक़नि जी लताड़ करे थो। उन लाइ रसूल बख़्श पली जो छा थो चवे पंहिंजे सियासी अदब जे किताब में उनखे मुलाहिज़ा फरमायो अचो त। मोहतरम रसूल बख़्श पली जो तहरीक पब्लिकेशन में लिखे थो त हीअ आइन जमहूरियत जी चिलकणी पन्नी में वेल डिक्टेटरी ज़हर जी पुरी आहे, सिंध लाइ, पाकिस्तान जे नंढनि क़ौमनि लाइ ऐं समूरे बचियल पाकिस्तान लाइ। के भोरड़ा सिंधी भुट्टे साहब जे सदारती हुशियत ते ख़ुशि थी इहो कातिल ज़हर पीअण लाइ तयारु था ॾिसजनि, पर पोइ सिंधियुनि जो मशर ई रुली वेंदो, ॿियो त ठहियो रुगो दाह खणण खां बि वेंदासीं। सभु को चवंदो मियाँ पंहिंजे हथ सां अछो मुंहुं कयो अथव, हाणे वरी टिण टिण छाजी था करियो, पोइ पंहिंजे वॾे जो कहिड़ो वेझे कहिड़ो तबीब। हिटलर बि त अहिड़े आइन हेठि क़ौम जे चूंडियल नुमाइंदे तौरु ऐं कानून मूजिबि आइनी डिक्टेटर थियो। असांखे उहो जमहूरी ऐं अवामी आइन घुरिजे जंहिंमें असांजे अवाम जी क़ौमी हैसियत, क़ौमी ऐं अवामी हक़नि ऐं क़ौमी ज़बान खे साफ़ साफ़ नमूने तस्लीम ऐं महफ़ूज़ कयो वियो हुजे। हीअ सिंध दुश्मन अवाम दुश्मन फाशी आइन, असांखे न घुरिजे। नए आइन नए वन यूनिट क़ैदखाने जे दीवार मथां नकली इस्लाम जो रंग ऐं नकली सोशलिज़म जो रोगन मखे अवाम खे ख़ुशि कयो आहे। क़ैदखाने जे पहरेदारनि ऐं जेलरनि खे अवाम जूं वर्दियूं पारायूं वियूं आहिनि। अॻूणे वन यूनिट में कमज़ोरी उहा हुई जो डिक्टेटरी पाछे हेठि संगीननि जे नोक सां अवाम जे मथां मरियो वियो। ईअं नया आइन वन यूनिट खे उन कमज़ोरी खां आजो कयो आहे। नओं वन यूनिट अवाम जी वोट सां अवाम जे चूंडियल नुमाइंदनि हथां ऐं अवाम जे क़ाइदे जी हिदायत ऐं ज़ेर निगरानी में मरियो वियो आहे। पाकिस्तान में अवाम जे गुज़िरियल 25 साल में कई धोखा ऐं फ़रेब खाई चुको आहे, पर अहिड़ी वेसाघाती पाकिस्तान जहिड़े वेसाघातियुनि जे मुल्क में बि विरली थी हूंदी। अॻे त अवाम दुश्मननि ख़िलाफ़ फ़रियाद हो, पर हाणे रुगो अवाम दोस्तनि न पर अवाम जे क़ाइदनि सां वास्तो आहे। उन्हनि जी दांह कंहिंखे ॾिजे। नए आइन पाकिस्तान जे मज़लूम अवाम ऐं मज़लूम क़ौमनि जे आसन ऐं उमेदनि खे जेकी फट ॾिना आहिनि, तिन ते लूण बुरकण लाइ मज़लूम अवाम ऐं मज़लूम क़ौमनि जा अज़ली वेरी वरी बि जमहूरी पग ॿधी अची गॾु थिया आहिनि। 1973 जो आइन त इहो अथव जनाब रसूल बख़्श पली जो राय ऐं रसूल बख़्श पली जी राय 1973 जे कानून जे बारे में। असां वटि अक्सर करे इहो चयो वेंदो आहे त भुट्टो साहब अवामी लीडर हो, हुन अवाम लाइ घणो कुझु कयो। उन लाइ हिन किताब जो सिफ़ो नंबर 26 काफ़ी आहे, जंहिंमें नामियारो सियासतदान असगर ख़ान लिखे थो पंहिंजी किताब तारीख़ मां कुझु न पिरायोसीं। असगर ख़ान लिखे थो त 1970 ईस्वी शुरूआति में जॾहिं मुंहिंजे दोस्तनि ऐं मूं अञा तहरीक इस्तक़लाल न ठाही हुई, तॾहिं भुट्टे मूंखे पीपल्स पार्टी में शामिलु थियण जी दावत ॾिनी।
ॻाल्हि ॿोल जे ॿिनि दिघनि निशस्तनि में मूं जे सियासी फ़लसफ़े ऐं इक़्तिसादी प्रोग्राम बाबति ॼाणण जी कोशिश कई। इहे मुलाक़ातूं 1968-69 जे अयूब मुख़ालिफ़ तहरीक खां तक़रीबन 1 साल पोइ थियूं। उन तहरीक जी अॻवानी मूं कई हुई ऐं भुट्टो उन वक़्तु जेल में हो। उन्हनि मुलाक़ातुनि में हिन मूंखे चयो त जेकॾहिं असां पंहिंजे सियासी सफ़र जी शुरूआति कराची खां कयूं ऐं हू दादू लारकानी मां हैदराबाद ऐं नवाबशाह मां थींदा अची सखर में मिलूं ऐं पोइ मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे मुल्तान ऐं उनखां पोइ लाहौर पहुचूं, अहिड़ी रीति जॾहिं असां रावलपिंडी पहुचंदासीं त याया खान रेलवे स्टेशन ते असांजो आदरबाग कंदो ऐं पोइ असां ॿई गॾिजी हुकूमत करे सघूं था। मूं हिन खे चयो त जेकॾहिं इक़्तिदार मिली वञे त पोइ जो कहिड़ो प्रोग्राम आहे। उन सुवाल ते भुट्टो साहब खिली पियो ऐं चयाईं, प्रोग्राम हुकूमत करण जो आहे, अवाम जाहिल आहे, मां ॼाणा थो त उनखे कीअं बेवकूफ़ बणाए सघिजे थो। मुंहिंजे हथ में लठ हूंदी ऐं ईंदड़ 20 सालनि ताईं मूंखे को बि लोॾे न सघंदो। इहा त भुट्टे साहब जी सियासी ऐं अवामी राय। ऐं त भुट्टे साहब जी इन स्टेटमेंट मां हिन ॻाल्हि ॿोल मां भुट्टे साहब ऐं असगर ख़ान जी ॻाल्हि ॿोल मां भई इहो चङी तरह पतो पवे थो त भुट्टो साहब केतिरी हद ताईं अवामी लीडर हो। हिकु ॿी ॻाल्हि बि हिते नोट कंदा हलूं भुट्टे साहब जी अदाकारी जी, त भुट्टे साहब छा चयो। मीर मोहम्मद टालपुर लिखे थो त सियारे जी मौसम हुई, पीपल्स पार्टी जो जलसो हो, माण्हुनि जो वॾो अंग हो, भुट्टो मरहूम हो। भुट्टे साहब तकरीर खां अॻु पंहिंजो कोट लाथो ऐं चवणु लॻो त सीउ बि ॾाढो आहे, अवां ग़रीब सर्दी में वेठा आहियो, आऊं कहिड़ो कोट पाए विया। हिन पंहिंजो कोट माण्हुनि ॾे उछलायो, माण्हू कोट खे चंबड़ी विया ऐं कोट जा खीसा फुलण लॻा। मूं भुट्टे खां पुछियो त कोट में ॾोकड़ त कोन्हे। मूंखे भुट्टे चयो त कामरेड, आउं को बेकुल आहियां जो नोटनि सां भरियल कोट उछलायां। मिड़ई सियासी नाटक आहे, मुंहिंजो कोट बि पुराणो आहे। कामरेड मीर मोहम्मद टालपुर, किताब यादगिरनि जो सफ़र, रोशनी पब्लिशिंग, कंडारो, ॿियो छापो, 2004 ईस्वी, सिफ़ो नंबर 38। हिते हिकु ॿियो टुकड़ो नज़र मां गुज़रे पियो भुट्टे साहब जी अदाकारी ऐं चापलूसी जो जेको भुट्टो साहब इस्टेब्लिशमेंट ऐं ॿियनि सियासतदाननि जी चापलूसी में गुज़ारींदो हो, त उहो बि मां हिते ज़िक्र करणु फरमाईंदुसि। भुट्टे साहब सामूंडी कानून वारे कॉन्फ्रेंस में शामिल थियण लाइ स्विट्ज़रलैंड वियो हो, तॾहिं उतां सिकंदर मिर्ज़ा खे लिखियो आई, मुंहिंजी तोसां लाज़वाल ऐं पाण अर्पींदड़ वफ़ादारी सदाईं क़ाइमु रहंदी। आउं सम्झां थो त तव्हां जेकी पाकिस्तान जूं ख़िदमतूं पिया करियो, अहिड़ियूं ॿियो केरु बि करे कोन सघंदो। जॾहिं इंसाफ़ पसंद तारीख़ नवीस पंहिंजे मुल्क जी तारीख़ लिखंदा, तॾहिं तव्हांजो नालो मिस्टर जनाह खां बि अॻु भरो लिखियो वेंदो। हाणे भुट्टो साहब हिते लिखे थो त जॾहिं तारीख़ नवीस इंसाफ़ पसंद पंहिंजे मुल्क जी तारीख़ लिखंदा त जनाब इस्कंदर मिर्ज़ा, जनाब सदर साहब, तव्हांजो नालो भुट्टो साहब जनाह साहब खां बि मथे लिखियो वेंदो। केतिरी न वॾी चापलूसी ऐं केतिरी न वॾी अदाकारी आहे हिते भुट्टो साहब जे लफ़्ज़नि में, तव्हां पाण मुलाहिज़ा फ़रमायो। ऐं उहो उन करे चवां थो जो उहा मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि आहे। अॻिते लिखे थो त उहो उन करे चवां थो जो उहा मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि आहे, ऐं उन लाइ नथो चवां त तव्हां मुंहिंजे मुल्क जा सदर आहियो। ऐं नथो सम्झां त को मूं ते ख़ुशामद जो इल्ज़ाम लॻी सघे थो। ज़ुल्फ़ी भुट्टो ऑफ पाकिस्तान, स्टैनली वॉलपार्ट, 3rd एडिशन, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी प्रेस, कराची, पेज नंबर 55। अच्छा, वरी अॻिते भुट्टो साहब साॻिए ई इस्कंदर मिर्ज़ा लाइ पंहिंजे दोस्त पीलो मोदी सां ॻाल्हि ॿोल करे चए थो त मिर्ज़ा उहो साहब हुयो जंहिंखे सियासत जी का बि ख़बर कान हुई। हिन सम्झो त नंढड़नि महिरबानी ऐं शरारतनि ऐं चालाकियुनि सां हुकूमत जो गाॾो हलाईंदो। हाणे हिकु ई जॻह ते भुट्टे साहब जूं ॿई स्टेटमेंट, हिकिड़े माण्हू लाइ ॿ स्टेटमेंटूं ऐं मुतज़ाद स्टेटमेंटूं, इन मां छा मालूम थो थिए, तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। इन मां भुट्टे साहब जे अदाकारनि जो ऐं आवाम सां केतिरो सचो हो, इहो तव्हांखे शुरू में ॿुधायोसि त आवाम सां केतिरो सचो हो भुट्टो साहब ऐं कीअं सचो। भले पीपल्स पार्टी वारा केतिरो बि भुट्टो साहब खे अवामी लीडर चवनि, पर हू अवामी लीडर न हो। इहो हिन मां ई साबित आहे। भुट्टो साहब सां जिन माण्हुनि गॾु कमु कयो, त इहे ॻाल्हियूं हुयूं। अञा अॻिते हलंदासीं, अॻिते ॾिसंदासीं त भुट्टो साहब छा छा कयो। बंगाल में जेको थियो उहो कंहिंखां बि लिकल न आहे। बंगाल में खटे त अवामी लीग आई, पर भुट्टो साहब इक़्तिदार जी बुख जे करे अवामी लीग खे नंढो इक़्तिदार ऐं फ़ौज सां मिली करे जेको बंगाल में ऑपरेशन करायो, फ़ौजी ऑपरेशन, उहो कंहिंखां ॻुझो न आहे। हिन में हिकिड़ो टुकड़ो आहे जेको मां तव्हां मुलाहिज़ा फ़रमायो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। त ही पेज नंबर आहे 67। उन ते लिखियलु आहे त जॾहिं 26 मार्च 1971 ईस्वी राति ढाका में पंहिंजी होटल जी छित तां भुट्टो साहब जॾहिं फ़ौजी ऑपरेशन अखियुनि सां ॾिसी ऐं सुबुह जो कराची लाइ रवानो थियो,
ऐं कराची एयरपोर्ट ते पहुची न सिर्फ़ु सहाफ़ियुनि खे ॿुधायईं पर पंहिंजे किताब द ग्रेट ट्रेजिडी में लिखियईं, बाय द ग्रेस ऑफ गॉड पाकिस्तान हैज़ एट लास्ट बीन सेव्ड। ख़ुदा जे करम सां आख़िरकार पाकिस्तान बची वियो। होॾां बंगालियुनि ॾांहुं कहर पियो थियो, फ़ौजी ऑपरेशन पियो थियो, उन्हनि जे औरतुनि खे रेप पियो कयो वियो, बंगालियुनि जे लखें किरोड़े माण्हुनि खे मारियो पियो वियो, बंगालियुनि जे औरतुनि खे रेप कयो पियो वियो, उन्हनि जे बेहुरमती कई पई वई। उते भुट्टो साहब ख़ामोश हो ऐं चवे पियो त आख़िरकार पाकिस्तान बची वियो ख़ुदा जे करम सां। त इहे ई भुट्टो साहब जूं ग़लतियूं हुयूं। ग़लतियूं त नथियूं चई सघजनि, ग़लती हिकु दफ़ो माण्हू कंदो आहे, ही त अदाकारियूं ई आहिनि। छो जो ऐं हिकु त वरी जॾहिं यहया ख़ान हुनखे मुजीब खे इख़्तियार ॾियण जो चयो, क़ौमी असेंबली जे इजलास हलाइण जो ऐलान कयो, त उन ते भुट्टो साहब चयो त पीपल्स पार्टी जो जेको बि मेंबर उन इजलास में वेंदो त उन्हनि जूं टंगूं भञी छॾंदसि। आई विल ब्रेक द लेग्स। छा जेकी मेंबर हेठां खां खटे आया आहिनि मथे, उन्हनि सां ईअं ई ॻाल्हि ॿोल कबी आहे? छा जमहूरियत ईअं ई चवंदी आहे त इंसाननि खे तव्हां ईअं ई डील करो, जेकी हेठां खां जिन खे अवाम वोट ॾेई मथे आंदो आहे, तव्हां उन्हनि सां ईअं ई डील करो? तव्हां हिन मां सोचे सघो था भुट्टो साहब जी जेका आहिनि सियासत आहे उन जे बारे में। त भुट्टो साहब बलोचिस्तान में छा छा न कयो, केतिरो क़त्लेआम करायो, फ़ौजी ऑपरेशन कराए, उन जो तफ़सील थोरो वीडियो वधीक वॾो थींदो पियो वञे, पर उन जो तफ़सील करणु बि हिते लाज़मी थींदो। लिखियलु आहे त भुट्टो साहब 15 फरवरी 1973 यानी 9 महीननि खां पोइ बलोचिस्तान में अताउल्ला मेंगल जी हुकूमत बरतरफ़ करे अकबर बुगटी खे गवर्नर मुक़ररु करे बलोचिस्तान में गवर्नर राज नाफ़िज़ करण सां गॾोगॾु फ़ौजी ऑपरेशन जो हुकुम ॾेई छॾियो। मुफ़्ती महमूद उन अमल जी मुखालफ़त कंदे बेतौर एहतिजाज सरहद हुकूमत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। उन ई सां ॿिन्ही सूबनि सरहद में बलोचिस्तान में इंतशार वधी वियो। जिन बलोच सरदारनि भुट्टे ते एतबार कयो, तबाह थियल पाकिस्तान खे बचाइण में हिन जो साथ ॾिनो, उन्हनि सां भुट्टे साहब 1 साल अंदरि छा कयो? अयूबन जा ऑपरेशन जा फट छुटा ई न हुआ त 80,000 खां वधीक फ़ौज मोकिले उन्हनि जे कयल महिरबानी जो थोरो लाथो। जेके बलोच पठान बंगाली असांखे वॾी इज़त ऐं एतिराम ॾींदा हुआ, जंहिं लाइ रसूल खे पली जो पंहिंजे मज़मून असीं सिंधी अकेला थी विया आहियूं में लिखे थो। उन दौर में सॼे पाकिस्तान जी वञण मुखालिफ़ ऐं अबरत मुखालिफ़ माण्हुनि में ज़बरदस्त जज़्बाती हमाहंगी ऐं इतिहाद हो। हितां माण्हू लाहौर, पेशावर, कोयटा या ढाका वेंदो, उते जा जमहूरियत पसंद माण्हू संदसि वॾी आजा कंदा हुआ। सिंधी माण्हुनि खे त ख़ासि करे हर सूबे में वॾी इज़त सां ॾिठो वेंदो आहे। केतिरा भेरा बंगाल वियसि, मूं ॾिठो त उते शंधो सिंधी लफ़्ज़ वॾे मान वॾे एतिराम वारो लफ़्ज़ लिखबो हो। साॻी तरह जॾहिं पेशावर या कोयटा वेंदा हुआसीं त माण्हू सिंधी हुअण करे इलाही इज़त ॾींदा हुआ। वरी अॻिते मुजीब जे हवाले सां लिखे थो त चयईं, पहिरीं ताम पोइ कलाम, ॾिसी अजब थियमि त कुर्सी वटि हथ धोइण लाइ कौरो ऐं चिल विझी रखिया आहिनि, ऐं हथ धोइण लाइ निमियसि त वेठलनि मां हिकिड़ो बंगाली कौरो खणी मुंहिंजा हथ धोआरण लॻो। एतिरे में मुजीब अॻिते वधी कौरो उनखां वठी मुंहिंजा हथ धोआरण लॻो। मूंखे ॾाढो अजीब लॻो, पर आदाब महफ़िल जो ख़्यालु करे माठ बीठी में हथ धोतमि। मानी खाईंदे मुजीब कुझु ॿूटियूं हिकिड़ी धार प्लेट में विझी खणी मुंहिंजे अॻियां रखियूं। पोइ मुजीब चयो, असां वटि महिमान जा हथ चिलमची में धोआरण जो रवाजु कोन्हे। इहो महिमानदारी जो अंदाज़ मूं सिंधियुनि खां सिखियो आहे। हाणे आउं महिमाननि जी ख़ातिर सिंधियुनि वांगुरु कंदो आहियां ऐं पंहिंजे सिर सदन ख़िदमत कंदो आहियां। मूंखे उन में ॾाढो सुकून ऐं राहत मिलंदी आहे। ॾिसो किताब साॻियो सिफ़ो 631 हीअ आहे सियासी अदब किताबु आहे, उन जो सिफ़ो नंबर 631 ॾिसी वठो। बलोचिस्तान में हमले जे हवाले सां कामरेड मीर मोहम्मद तालपुर लिखे थो, मरहूम भुट्टे बि बलोचनि ते फ़ौजकशी कई हुई। उन में जनरल टिका खान जो वॾो हथु हो। उन ऑपरेशन में बलोचनि जे एराज़ी में जेकी जबलनि जा कारीज़ हुआ जिन मां पाणी ईंदो, उन में ज़हर मिलायो वियो त जीअं बलोचनि जो चौपायो माल बि ज़हर वारो पाणी पी मरी पवे। जनरल टिका खान खे PPP वारनि वॾा उहिदा ॾिना, उहो मरदूद हाणे मरी वियो आहे। टिका खान बंगालियुनि जो बि क़ातिल आहे, लख लानत हुजेसि। बलोचनि खे जहिड़ी तरह सां क़त्ल कयो वियो, 80,000 फ़ौज मोकिले जहिड़ी तरह सां उन्हनि जा रेप कया विया, जहिड़ी तरह सां उन्हनि खे क़त्ल कयो वियो, उन्हनि जो तफ़सील थोरो घणनि लफ़्ज़नि में। 25 जून 1974 ते मरी कबीले ते फ़ौजी चढ़ाई करे 900 खां वधीक माण्हुनि खे क़त्ल कयो वियो। 18 सेप्टेम्बर 1974 ते चीमालिंग जे मक़ाम ते 800 खां वधीक मरी कबीले माण्हुनि खे मारियो वियो। ॿिए पासे बलोचनि जे औरतुनि खे सरेआम बाज़ार मां खणी उन्हनि मां जिन्सी ॾाढाई कई वई। उन्हनि सां जिन्सी ॾाढाई कई वई, जिन जो तादाद 100 में आहे। रुगो 1973 में आख़िर में लोरालाई बाज़ार मां 8 मरी कबीले नौजवान छोकिरियुनि सां सरेआम बाज़ार मां खणी उन्हनि सां जिन्सी ॾाढाई कई वई। कामरेड मीर मोहम्मद तालपुर उन ऑपरेशन ऐं जमहूरी दौरे लाइ लिखे थो, जमहूरियत जे आड़ में अताउल्ला खान मेंगल जे ॻोठ में ईद जी निमाज़ ते जनरल टिका खान बमबारी कराए पंहिंजे तलाउनि में ज़हर विधा विया, जीअं बलोच या चौपाया जानवर मरी वञनि।
अच्छा, FSF जो बुनियाद छो ऐं छा लाइ पियो उन लाइ तफ़सील सां ई 3 पेज पढ़ंदासीं त FSF छाजे करे ठही, छो भुट्टो साहब ठाही FSF, उन लाइ ही तफ़सील सां 3 पेज पढ़ंदासीं। वीडियो तमामु घणो वॾो थींदो पियो वञे, बहरहाल ही पढ़णु त लाज़मी आहिनि। भुट्टे साहब जे दौर जी फीडर सिक्योरिटी फोर्स FSF जा कारनामा अॼु बि ॾाढा मशहूरु आहिनि। भुट्टे साहब मार्च 1973 में FSF जंहिंजो चीफ टिक्का खान मुक़ररु कयो वियो, जेको बंगाल में बलोचन जो कातिल तौरु मशहूरु आहे, ऐं पहिरियों डायरेक्टर जनरल हुकनवाज़ तवाना खे मुक़ररु कयो। FSF खे जेको बुनियादी कमु मिलियो हो भुट्टे साहब जे मुखालफ़नि खे दबाइण ऐं हिरास में रखणु, उन खां अलावा मुखालफ़न जा जलसा। FSF के जो बुनियादी कम मिलियल हो भुट्टे साहब जे मुखालफ़न खे दबाइण ऐं हिरास में रखणु, उन खां अलावा मुखालफ़न जा जलसा ऐं मेयाका फिटाइण। FSF जी दहशत जो अंदाज़ो असां हिन मां लॻाए सघूं था त जॾहिं जाम सादिक अली पीपल्स पार्टी मां निकिरे भुट्टे साहब जी मुखालफ़त में लही पियो, तॾहिं भुट्टे साहब FSF जे उन वक़्त जे डायरेक्टर जनरल मसूद अहमद खे चयो त जाम सादिक अली माउस कांट यू फाइंड अ कैट टू टेक केयर ऑफ हिम। जाम सादिक अली कूओ आहे, तूं का ॿिली हथ नथो करे सघे हिन खे काबू में आणण लाइ। मसूद मामू चयो त मूं जाम सादिक खे ॿुधायो, जेको ॿिए ॾींहं जी फ्लाइट में कराची खां लंडन रवानो थी वियो। FSF जो शिकार मुखालिफ़ त हुई थिया, पर भुट्टे साहब सां गॾु जेकी हुआ ऐं बाद में जेकी छॾे विया उहे बि शिकार थिया। उन्हनि में ख़ुदि जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियादु पियो, जेकी पार्टी जा बुनियादी अॻवान हुआ उन्हनि में JA रहीम बि हिकु हो। JA रहीम जंहिं पीपल्स पार्टी जो मैनिफेस्टो ठाहियो हो, जंहिं पार्टी जा सभु बुनियादी कम कया हुआ। पार्टी जो हिकु वॾो नज़रदान हो, जेको पीपल्स पार्टी जो सेक्रेटरी जनरल हो। भुट्टे जी काबीना जे सीनियर मिनिस्टर बकौल शेरबाज़ मज़ारी जे त भुट्टे साहब 1968 ईस्वी में JA रहीम लाइ खेसि ॿुधायो हो त JA रहीम संदसि उस्ताद ऐं रहबर आहे। उन 70 साल खां वॾे उमिरि वारे बुज़ुर्ग खे 2 जुलाई 1974 ते जॾहिं वज़ीर आज़म भुट्टो तरफ़ां पंहिंजे किन सीनियर दोस्तनि सां गॾु JA रहीम खे राति जो 8 वॻे वज़ीर आज़म हाउस में डिनर जी दावत ॾिनी हुई। महिमान सभु पहुता, पर मेज़बान साहब कंहिं ख़ासि कम में मसरूफ़ हुयो, राति जे 12 ताईं न आयो। जंहिं ते रहीम चयो त आउं हलां थो, तव्हां जेतिरो चाहियो इन लाड़काने में महाराजा जो इंतज़ारु करे सघो था। जॾहिं राति जो 1 वॻे मुंहिंजे नौकर मूंखे उथारियो ऐं मूंखे चयाईं त ॿाहिरि दर ते माण्हुनि जो वॾो हुजूम बीठो आहे ऐं चवनि था दर खोलियो। ऐं रिवाल्वर खणी ॿाहिरि निकितसि ऐं ॾिसां त कुझु FSF जा माण्हू भितनि ते टिपी घर में दाख़िल थियण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उते हेठि सईद अहमद ख़ान यादि रहे, सईद अहमद ख़ान ज़ारी माशरा में मसूद मामू सां गॾु सुल्तानी गवाह थियो, जंहिं जे एवज़ वॾियूं मुरादूं हासिलु कयईं। जेको वज़ीर आज़म सिक्योरिटी जो चीफ हो, तंहिं मूंखे चयो त आउं वज़ीर आज़म तरफ़ां तव्हां लाइ हिकु पैगाम ॾियणु आयो आहियां। दरवाज़ो खोलियो। जीअं दरवाज़ो खोलियो त हिन न मूंखे को लेटर ॾिनो, न ई को ज़बानी पैगाम ॾिनो। अंदरि अचण सां मुंहिंजे मथां हमिलो करे ॾिनो, जंहिंमें आउं बेहोश थी वियुसि। मुंहिंजे पुटु सिकंदर मूंखे बचाइण जी कोशिशि कई त हिन जे मथां हमिलो कयो। सईद ख़ान हुकुम ॾिनो त मुंहिंजे पुट खे ॿधो वञे। तंहिंखां पोइ असांखे उतां खणी विया। मूंखे थोरो होश आयो त मूंखे टंगनि खां वठी ॻाल्हींदा विया ऐं हिकिड़ी जीप में उछलायाऊं। मुंहिंजे नक में लॻल धक जे करे रत उतां तेज़ी सां वही रहियो। मुंहिंजे खाबीनास चिरजी पई, का बि मेडिकल फर्स्ट एड न ॾिनी वई। तक़रीबन 2 कलाकनि खां पोइ मिस्टर रफ़ी रज़ा पुलिस स्टेशन आयो। हिन असांखे पंहिंजी जीप में विहारियो। तक़रीबन 3 बजे धारो सुबुह असांखे घर छॾियो। 20 जुलाई ते आउं कराची रवानो थियुसि। जेसि ताईं आउं यूरोप वञा तेसि ताईं कराची ऐं पुलिस मूंखे कंहिं सां मिलणु न ॾिनो। त इहे हुयूं ॻाल्हियूं भुट्टो साहब जी। त भुट्टो साहब जूं अदाकारियूं ऐं सियासत ते ॻाल्हि ॿोल कईसीं। हाणे बेनज़ीर भुट्टो जे बारे में ॻाल्हाईंदासीं, पर उहो हिकु ॿिए वीडियो में, छाकाणि त वीडियो हिकु वॾो थी वियो आहे। हाणे इहे इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त भुट्टे साहब जी सियासत छा हुई ऐं भुट्टो साहब कहिड़ो अवामी लीडर हो। भुट्टो साहब आवाम लाइ छा कयो, सिंधी आवाम लाइ छा कयो, सभु कुझु तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो था। वधीक जेकॾहिं तव्हांखे पढ़णो आहे भुट्टे साहब ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सियासत जे बारे में, त हीअ किताबु वठी पढ़ी सघो था। मूंखे मारियो सॼणनि इद्रिस लिगार जो किताबु आहे। क़ीमत तक़रीबन 250-300 रुपया हूंदसि, वधीक क़ीमत न आहे। त इहो किताबु पढ़ी सघो था। महिरबानी, थैंक यू। चैनल खे लाइक कंदा, शेयर ऐं कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब कंदा प्लीज़।